त ए इंसान Hey there. इनखे इज्जत सां जेको आहे गुस्ल ॾियारियो, And also press this इनखे bell कफन icon. पारायो ऐं इन जी जेको आहे जनाज़े निमाज़ पढ़ो, इनखे क़ब्र में जेको आहे इज्जत सां दफ़नायो। ए बारी ताला हिन तुंहिंजा गुनाह कया आहिनि। अल्लाह ताला तो फरमाए गुनाह त मुंहिंजा कया अथई न। मां रब तबारक व ताला तोखे हुकुम थो ॾियां त इन बाने जी तोखे इज़त करणी आहे, भले गुनहगार आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त जेको के मैयत खे कुल्हो ॾेई हले थो त अल्लाह तबारक व ताला हर कदम जे बदिले उन जा 10 गुनाह माफ़ थो करे, उनखे 10 जेको आहे नेकियूं थो ॾे, उन जा 10 दर्जा बुलंद थो करे। हालांकि गुनहगार जो जनाज़ो आहे, पर आहे त उम्मती रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो न। उन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे करे अल्लाह तबारक व ताला तुंहिंजी इज़त कई आहे। तव्हां प्यारो पहिरियां जेके उम्मतूं हूंदियूं हुयूं, बनी इसराइल कौम, छंछर जे ॾींहुं जेको आहे उन्हनि मच्छूं मारियूं। अल्लाह जे नबी उन्हनि खे मना कयो त अल्लाह ऐं उन जे रसूल जो जी मना थियल आहे, छंछर जे ॾींहुं तव्हां मच्छूं न मारियो। जॾहिं उन्हनि छंछर जे ॾींहुं मच्छूं मारियूं, वॾी राति जो सुता, अल्लाह तबारक व ताला उन क़ौम खे बांदर ऐं भोलड़ा बनाए छॾियो। सॼी क़ौम जेको आहे बांदर ऐं भोला बणिजी वई। जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ख़बर पई, हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ घुरी, ए बारी ताला मुंहिंजी उम्मत जूं शक्लूं तब्दील न कजां, आहे गुनहगार। पर अल्लाह ताला नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दुआ जे करे तुंहिंजी शक्ल कोन थो चेंज करे। केॾा गुनहगार आहियूं, मन जेको आहे असांजे मथां गुनाह आहिनि। मुंहिंजा अज़ीज़ो दोस्तो, पहिरियां उम्मतूं एॾा गुनाह जेको आहे कोन कंदियूं हुयूं, पर पोइ बि जेको आहे उन्हनि ते अज़ाब नाज़िल थींदो हुयो। हिन उम्मत में कहिड़ा गुनाह न आहिनि, जेके नबी गुज़रिया आहिनि, उन जूं उम्मतूं गुज़रियूं आहिनि, उन सभिनी उम्मतनि जा गुनाह जेको आहे हिन उम्मत में आहिनि। पर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तुफ़ैल अल्लाह ताला तव्हां ते ऐं असां ते महिरबानी कयो वेठो आहे, जो गुनाह जे करे पकड़ कोन थो करे। न त जेको आहे हुजूं मूसा अलैहिस्सलाम जी उम्मत जा, त असां ते जेको आहे पकड़ थी वञे। इहो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तुफ़ैल अल्लाह ताला असां ते महिरबानी कई आहे।